अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वत्लु अलैहिम नबअ इब्नै आदम बिलहक़्क़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अज़ीम। आखिरत में इंसान के हसब ऐं नसब कम न ईंदो। दुनियावी शराफ़त इंसान के आखिरत में कम न ईंदी। आखिरत में जेकॾहिं इंसान के कम अचण वारी का शइ आहे त उहा आहे अमाल सालेह। ख़ाली निस्बत जेका आहे न इंसान खे कम न ईंदी। तंहिंजे करे इंसान दुनिया जे अंदरि इन ॻाल्हि ते एतमाद करे वेही रहे त मां कंहिं बुज़ुर्ग जो पुटु आहियां, मां कंहिं वली जो पुटु आहियां, कंहिं अलाह वारे जे ख़ानदान मां आहियां, त इहो इंसान जे खसारे जो सबबु बणिजी वेंदी। त निस्बत सां गॾोगॾु इंसान खे अमाल साले हुजणु खपे, ईमान कामिल हुजणु खपे ऐं इंसान शरीयत जो ताबेदार थी करे ज़िंदगी गुज़ारे त उहा निस्बत इंसान जे कमु ईंदी। उन्ही निस्बत जे करे इंसान आख़िरत में छुटकारो हासिल करे सघे थो। बाक़ी ईअं ई ख़ाली निस्बत ते इंसान खे एतमाद हुजे त इंसान खे कमु न ईंदी। क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अहिड़ा काफ़ी वाक़िआत बयानु कया आहिनि जेके इन ॻाल्हि जे मथां दलालत करनि था त इंसान खे ख़ाली निस्बत कमु न ईंदी। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जेको अल्लाह तबारक व तआला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि वाक़ियो बयानु कयो आहे, वक़्त जो नबी आहे, पंहिंजे पुट खे मिन्नतूं करे थो पियो, पर उन पंहिंजे पुट हक़ीक़ी पुट जॾहिं ईमान न आंदो त ख़ाली इन ॻाल्हि त नबी जो पुटु आहे उनखे अल्लाह जे अज़ाब खां बचाए न सघियो। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जेको वाक़ियो ईंदो आहे त हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी वक़्त जे नबी जी घरवारी आहे, निस्बत त अजीब आहे पर ईमान न आंदे, ईमान न आणण जे करे वक़्त जे नबी जी घरवारी हुजण जे बावजूद भी अल्लाह जे अज़ाब खां बची न सघी। आख़िर ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे, सॻो चाचो आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चाचे खे पंहिंजे ई गोॾे मुबारक ते सुम्हारे करे मिन्नतूं कयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॾाढिया न ई सही मुंहिंजे कन में खणी कलमो पढ़, तां त क़यामत जॾहिं मां मुहम्मद शाहिदी ॾींदुमि त चाचे कलमो पढ़ियो हो, मूं मुहम्मद जे कन ॿुधो हो उन कलमे खे, तां त मां क़यामत जॾहिं तुंहिंजी सिफ़ारिश करे सघां। कलमो न पढ़े, अजीब निस्बत आहे चाचे हुजण जी करे वक़्त जो नबी भाटियो आहे, ख़ाली नबी न आहे बल्कि ख़ातमुन नबी आहे। अल्लाह तबारक व तआला मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 1.25 लाख नबियनि जो सरदार करे मोकिलियो आहे, पर चाचो जेकॾहिं ईमान नथो आणे पियो त चाचे जी निस्बत जे करे उहो बची अल्लाह जे अज़ाब खां नथो सघे पियो। ख़ानदान जे निस्बत न हुजे पर ईमान इंसान जेकॾहिं आणे थो पियो त उहो ईमान इंसान जे एतिरो त उनजो दर्जो बुलंद करे थो। ईमान ख़ाली निस्बत न हुजे, निस्बत खां ख़ाली
पर ईमान वारी निस्बत जॾहिं वक़्त जे नबी सां मिली थी वञे भई त अल्लाह तबारक व ताला उन जा दराजात दुनिया ऐं आख़िरत में बुलंद करे छॾे थो पियो। हबश जी सरज़मीन खां हली करे मक्के पाक जी सरज़मीन ते आयो आहे। ग़ुलाम हुजण जी सूरत में ज़िंदगी गुज़ारे थो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं कलमो पढ़े थो पियो, कलमे पढ़ण खां बाद में उन्ही हज़रत बिलाल जो आका हज़रत बिलाल खे तकलीफ़ूं ॾिए थो पियो, क़िस्मे क़िस्मे जूं तकलीफ़ूं ॾेई करे सज़ा ॾिए थो पियो। कॾहिं त ततल वारी ते गेले थो पियो, कॾहिं त जेको आहे सो पंहिंजे नौकरनि ऐं ख़ानदाननि मां उन हज़रत बिलाल खे सज़ा थो ॾियारे पियो, कॾहिं जज़्बे ऐं गुस्से में अची करे पंहिंजो पाण अची करे हज़रत बिलाल खे मारे थो पियो। पर जॾहिं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ी करे जॾहिं मुस्लमान थियो त अल्लाह तबारक व ताला उन कलमे जी दौलत जे करे एॾो शान ऐं मर्तबो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बुलंद कयो जो आलिमनि खां ॿुधो आहे त जॾहिं अल्लाह तबारक व ताला मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मक्को पाक फ़तह करे ॾिनो त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिलाल अॼा जीअं हज़र ऐं सफ़र में तूं मूं मुहम्मद जी ख़िदमत कंदो आहे ऐं आज़ान जी ख़िदमत तुंहिंजे हवाले आहे। अॼु अल्लाह तबारक व ताला बुतनि मां बैतुल्लाह खे आज़ादु कयो आहे त अॼु बैतुल्लाह जे अंदरि बीही करे तूं आज़ान ॿुधा मूं मुहम्मद खे। जॾहिं बिलाल आज़ान ॾियण जे लाइ बैतुल्लाह में आयो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिलाल बैतुल्लाह जे अंदरि न बल्कि बैतुल्लाह जे छत ते चढ़ी करे अॼु आज़ान ॾे तां त क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि खे ख़बर पइजी वञे जे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे उन जी इज़्ज़त ऐं अज़मत बैतुल्लाह खां बि वधीक आहे। त कलमे जी निस्बत जे करे अल्लाह तबारक व ताला हज़रत बिलाल साईं जी एॾी अज़मत कई जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां मुहम्मद जन्नत में घुमंदे बिलाल जी जुती जो आवाज़ ॿुधी आयो आहियां पंहिंजे कननि सां। तंहिंजे करे इंसान ज़ात खे जेका निस्बत कम में ईंदी उहा ख़ानदानी निस्बत न बल्कि ईमानी निस्बत इंसान जे कम जी आहे। जंहिं ईमानी निस्बत जे करे इंसान दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं हासिल करे सघे थो पियो। अॼु बिलाल जन्नत जो वारिस आहे, अॼु सिद्दीक़ अकबर जन्नत जो वारिस आहे, अबू बकर उमर उस्मान अली जन्नत जा वारिस बणिजी विया आहिनि। पर उहे इंसान जेके नबी जे ख़ानदान मां थी करे कलमो न पढ़ियूं, कलमे न पढ़ण जे करे जन्नत खां मारूम थी करे जहन्नम जा हक़दार बणिजी विया। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो पियो त इंसान पंहिंजी निस्बत खे ठाहे, निस्बत उहा हुजे जेका तव्हां असांखे दुनिया ऐं आख़िरत में कमु अचे। ख़ाली इन ॻाल्हि ते वेही करे यकीन कजे त बसि मां कंहिं नबी जो पुटु आहियां या जेको आहे सो मां कंहिं नबी जे ख़ानदान मां आहियां। जीअं अॼुकल्ह जा सजद सगोरा न निमाज़ पढ़नि था, न रोज़ा रखनि था पिया, न अल्लाह अल्लाह करे कॾहिं अल्लाह जे दरवाज़े ते अची करे पंहिंजे गुनाहनि खां तौबा इस्तिग़फ़ार था कनि। एॾा ठेकेदार बणिजी चुका आहिनि जो चवनि था पिया त बसि असां त जन्नत में वेंदासीं, जेको असांजे कढ लॻो उन्हनि खे बि असां जन्नत में वठी वेंदासीं। सोना जन्नत का एतिरी आसान शइ न आहे जो इंसान बसि ईअं ई ख़ाली जेको आहे सो नारे ऐं ख़ाली जेको आहे सो ठले दावाउनि जे अल्लाह तबारक व ताला खां जन्नत वठी सघे, ईअं नथो थी सघे पियो। त अल्लाह तबारक व ताला हिननि आयात जे अंदरि बि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿिनि पुटनि जो वाक़ियो बयानु कयो आहे जो हिकिड़ो पुटु हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो काबिल ऐं ॿियो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु आहे हाबिल। चूँकि पहिरीं शरीयत हुई हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व ताला पहिरीं ई नबूवत अता कई, पहिरियों ई इंसान हुयो दुनिया जे अंदरि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह तबारक व ताला उनखे नबूवत अता कई, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व ताला शरीयत अता कई। तो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी जेका तव्हां असांजी ॾाॾी हज़रत हवा, अल्लाह तबारक व ताला जॾहिं उनखे औलाद अता कंदो हो त उहा औलाद 2 ॿार ॼमंदा हुआ हज़रत हवा खे हिकदमि, माना हिकिड़े ई पेट सां हज़रत आदम हवा खे 2 ॿार ॼमंदा हुआ, हिकिड़ो पुटु ॿी न्याणी, हिकु पुटु ॿी धीउ।
त पहिरियों पुटु जेको ॼायो उहो हुयो काबिल। काबिल सां गॾु जेका धीउ ॼाई उनजो नालो ग़ालिबन अक़लीम नाले सां नालो हुयो। पोइ ॿियो पुटु जेको ॼायो त उनजो नालो हो हाबिल, ऐं उन सां गॾु जेका धीउ ॼाई पोइ शरीयत जेको उनजो क़ाइदो ऐं कानून रखियो हुयो, जेका काबिल सां गॾिजी भेण ॼाई आहे उनजो निकाह ॿिए भाउ सां थींदो, ऐं ॿिए भाउ हाबिल सां जेका भेण ॼाई काबिल खे उन्ही जो निकाह वरी काबिल सां जाइज़ हुयो। यानी जेका जंहिंसां गॾु ॼमे पई उनजो निकाह ॿिए भाउ सां जाइज़ थिए पियो, वरी जेका ॿिए भाउ सां गॾु ॼाई त उनखे पहिरें भाउ सां जेको आहे सो निकाह करे सघिजे पियो। पर कुदरतन जेका काबिल सां भेण ॼाई उनजे अंदरि हुस्न ज़्यादा हुयो, हसीन जमील जेका सो माई हुई। जॾहिं शादीअ जो वक़्तु आयो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जी शादी कराइण पिए चाही त काबिल इन ॻाल्हि ते ज़िद करे वेठो त मां पंहिंजी भेण यानी जेका मूंसां गॾिजी करे ॼाई आहे मां इन सां निकाह कंदुमि, मां उन औरत सां उन भेण सां निकाह न कंदुमि जेका हाबिल सां गॾिजी करे ॼाई आहे। त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तमामु घणो इनखे सम्झायो, काबिल खे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तमामु घणो सम्झायो त शरीयत इन ॻाल्हि जी इजाज़त नथी ॾे त जेका तो सां गॾु ॼाई आहे तूं उन सां निकाह करे सघे, तंहिंजे करे जेका हाबिल सां गॾिजी करे ॼाई आहे तूं उन सां निकाह कर। ऐं काबिल खे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो जेका तो सां ॼाई आहे उन सां जेको आहे न हाबिल कंदो। लेकिन हू काबिल जेको आहे सो बज़िद हुयो, एॾो ज़िद कयईं, चई त मां कॾहिं बि ईअं नथो थी सघे जो हाबिल जी भेण सां शादी कयां, मां पंहिंजी काबिल चयो त पंहिंजी भेण सां शादी कंदुमि। त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बतौर मशूरे जे हुननि खे इहा ॻाल्हि कई त हाणे ईअं कयो तव्हां ॿई कुर्बानी कयो, जंहिंजी कुर्बानी अल्लाह तबारक व तआला वटि क़बूल पइजी वञे सो उहो सही आहे। त ॿिन्हिनि खे कुर्बानी करण जे लाइ जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम कयो त कुर्बानी जो तरीक़ेकार इहो हुयो, कुर्बानी जो तरीक़ेकार इहो हुयो त तव्हां जेका बि शइ कुर्बानी कयो हिकिड़े पहाड़ ते रखी अचो, आसमान खां बाहि ईंदी, उहा बाहि जेका आहे न उन कुर्बानी खे खाई वञे, जंहिंजी कुर्बानी खे बाहि खाई वेंदी सो उहा कुर्बानी अल्लाह तबारक व तआला वटि मक़बूल हूंदी। त हाबिल हिकिड़ो घटो दुंबो वठी करे जेको आहे सो इन ते रखी आयो पहाड़ ते, ऐं काबिल वरी छा कयो जेका कणिक में सिटा मालिक कणिक खणी वञनि, अनाज खणी वञनि, उन मां जेके बचत हूंदा आहिनि उहे मेड़े सेड़े करे उते वञी करे रखी आयो। जीअं बाहि आई आसमान मां, बाहि जे अचण सां ई त हाबिल वारी कुर्बानी खे बाहि खाई वई, काबिल वारी पई, त काबिल खे गुस्सो आयो, एॾो गुस्सो आयो जो क़ुर पाक जे अंदरि अचे थो त पोइ पंहिंजे भाउ खे क़त्ल करण जे लाइ तयारु थी वियो, ऐं क़त्ल कयईं बि सही, क़त्ल करे विधईं पंहिंजे भाउ खे गुस्से में अची करे। इंसान त उहो ई जेको आहे न कम अकल आहे, हाणे पहिरियों ई क़त्ल थिए थो दुनिया जे अंदरि, काबिल जे हथां हाबिल जेको आहे सो क़त्ल थिए पियो, परेशान थियो, पिशेमान थियो त हाणे हाबिल खे कारे कयां। तफ़सीर लिखियो आहे पोइ पंहिंजे जीअं अॼुकल्ह जा रेढार पंहिंजे मायूं जेके रेढार पंहिंजे बचनि ॿारनि नंढड़नि खे पोयूं माना कपिड़े में वधी करे कुल्हे ते खणी पोयूं पुठी ते लड़काए करे घुमंदा आहिनि, ईअं ई जेको आहे सो कपिड़े में लाश खे विझी करे घुमंदो पियो थिए। त हाणे छा कयां त अल्लाह तबारक व तआला इंसान खे अहसासु ॾियारण जे लाइ त तुंहिंजे अंदरि अक़ल त एतिरो ई कोन्हे जेतिरो मां हिन पखी जे अंदरि जेको आहे न अक़ल रखियो आहे। उहे कांव आया उन काबिल जे साम्हूं अची करे पाण में विढ़िया ऐं हिकिड़ो कांव ॿिए खे मारे विधईं। जॾहिं ॿियो कांव मरी पियो त मारींदड़ कांव पोइ ज़मीन ते पंहिंजे पेरनि सां उहा खॾु खोटे करे ॿिए मुअल कांव खे पूरो करे हलियो वियो। त अफ़सोस ऐं हसरत मां ही चवणु लॻो काबिल काश मूंखे एतिरो अक़ल बि न आहे, मूंखे एतिरो जेको आहे सो दिमाग़ बि न आहे, मूंखे एतिरी सम्झ बि न आहे त पंहिंजे भाउ खे जेको मुअल भाउ खे जंहिंखे पंहिंजे हथनि सां मारियो आहे त मां जेको आहे सो मिटी में उनखे पूरियां। उन कांव मां सबक़ु वठी करे पोइ जेको आहे सो उन पंहिंजे भाउ खे खॾु खोटे करे क़बर खोटे करे उन पंहिंजे भाउ खे जेको आहे न पूरो कयईं। तंहिंजे करे क़त्ल जेको आहे सो तमामु वॾो जुर्म आहे, एतिरो वॾो जुर्म आहे जो दुनिया जे अंदरि इंसान दुनिया खे वैरान करण जो सबबु जेको आहे न उहो क़त्ल अची करे बणिजे थो पियो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला क़ुर मुक़दस जे अंदरि फरमायो आहे जेकॾहिं को बि इंसान मन क़त्ल नफ़्सन बग़ैर नफ़्सिन औ फ़सादिन फ़िल अर्ज़, हिकिड़ो नफ़्स इंसान ॿिए इंसान खे क़त्ल करे थो फ़कान्नमा क़त्ल अन्नास जमिया, हिकिड़े इंसान खे नाहक क़त्ल करण जो जुर्म एॾो वॾो आहे ॼण त समूरे इंसाननि खे क़त्ल करे छॾियो थो पियो। तव्हां असां पंहिंजे माशरे में ॾिसूं त हिकिड़ो इंसान ॿिए इंसान खे क़त्ल कंदे उनखे एतिरो बि अहसासु नथो थिए जेतिरो जानवर खे धकु हणिबो आहे
को फुरजे अचे करे धाड़ेल माना के ग़रीब खे, कोई कंहिंखो पैसा फुरींदे फुरींदे जेको आहे सो ॿिए खे क़तल कयूं हलियो थो वञे पियो पंहिंजी ज़ाती दुश्मनी जे करे। अहिड़े इंसान खे उथी करे इंसान क़तल थो करे अचे जंहिंजो तव्हां असांजे जहिड़े सां को बि तालुक़ु कोन्हे। त रब साईं तॾहिं फरमायो हिकिड़े इंसान खे नाहक क़तल जेकॾहिं को करे थो पियो गोया के सभिनी इंसाननि खे क़तल करे छॾे थो। वमन आया फ़कान्नमा अहयन नास जमिया। रब साईं फरमाए थो हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बचाइणु गोया के काइनात जे इंसाननि जी ज़िंदगी बचाए थो पियो। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जेसीं ताईं ज़िंदा रखे तव्हां असांखे हर गुनाह खां अल्लाह रब्बुल आलमीन महफ़ूज़ फरमाए।